साइट है मान ते गैर यकीनी जा ककर छायल आहिनि। कुझु धुरियुनि जो इहो ख़्यालु आहे त या गैर यकीनी जा जेके ककर आहिनि इहे तॾहिं घटिजंदा या ख़तमु थींदा जॾहिं हिन मुल्क में अंदरि इलेक्शन थींदी, चूंड थींदी। जेतोणीकि हाणे के बयाननि जी हद ताईं चइजे या वरी इंतिज़ामनि जे हद ताईं हाणे कुझु शुरूआति थी आहे। इलेक्शन कमीशन पारां बि कुझु मामला नज़र अचनि पिया चूंड जे हवाले सां। पार्टीज़ पिणु तमामु घणियूं मुतहरिक नज़र अचनि पियूं। हिकु पासे मुस्लिम लीग नून आहे जेका पंहिंजे क़ाइद जे इस्तक़बाल जे लाइ तयारियुनि में रुधल नज़र अचे थी, त ॿिए पासे जेके ॿियूं सियासी पार्टीज़ आहिनि उहे इतिहादनि में बि मसरूफ़ आहिनि, राब्तनि मुलाक़ातनि में बि मसरूफ़ आहिनि, उन सां गॾोगॾु बयाननि में बि मसरूफ़ आहिनि। उहे बयान तमामु घणा दिलचस्पी जो महवर बि बणियल आहिनि। ख़ासि करे मियां साहिब जी वापसी खे वठी करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके बयान साम्हूं अचनि पिया गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां, उहे पिणु बहस हेठि आयल आहिनि। ऐं उन में इहा ॻाल्हि कई पई वञे ऐं ॾाढे खुलियल लफ़्ज़नि में उनजो इज़हार कयो पियो वञे त मियां साहिब जेका वापसी कनि पिया पंहिंजे 4 सालनि वारी पाण चूंडियल जलावतनी ख़तमु करण खां पोइ, त जेका हीअ हुनजी वापसी आहे, हीअ वापसीअ में रेड कार्पेट को ॿियो विछाईंदो। इहो बि चयो पियो वञे त पोइ मियां साहिब ऐं जेके ॿिया पोयां रहिया उन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु रहिजी वेंदो जेकॾहिं मियां साहिब खे अहिड़ी रीति वापसि अचिणो हो। ख़ुदि जेका नाज़रीन मियां साहिब जी पार्टी आहे मुस्लिम लीग नून पुरुमीद ऐं पुरतमाद आहे त मियां साहिब जे हवाले सां जेके बि क़ानूनी मसइला हुआ उन्हनि जो हल हू ॻोल्हे चुका आहिनि। होमवर्क संदन मुकमल आहे। अॼु हिफ़ाज़ती ज़मानतूं बि दाख़िल थियूं आहिनि ऐं ॿियूं जेके कुझु डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां निगरान सरकार जो राब्तो थियो आहे, जंहिंखे पिणु अहमियत ॾिनी पई वञे। ऐं इहे सवाल बि पैदा थियनि पिया त छा PTI पंहिंजे लाइ लेवल प्लेइंग फील्ड वठण में कामयाबु थी सघंदी। उन मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अॼु के प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में शरीक आहिनि नाज़रीन। गुफ़्तगू लाइ मूंसां गॾु मौजूदु आहिनि एजाज़ महर साहब, सीनियर सहाफ़ी अंतर जे निगार आहिनि ऐं डेली सिंधियार जा एडिटर आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन नाले वारा क़ानूनी माहिर आहिनि, आइनी माहिर आहिनि, तमामु सीनियर आहिनि, अॻूणा एजी सिंध आहिनि। ज़मीर घुमरो साहब उहे पिणु मूंसां गॾु अॼु के पैनल में शरीक आहिनि। मां ॿिन्ही खे भलीकार, ॿिन्ही खे वेलकम चवंदसि प्रोग्राम में। ऐं एजाज़ साहब जी इजाज़त सां ज़मीर साहब अवां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। मामला अवां जे साम्हूं आहिनि, ज़ाहिर आहे मुसलसल डेवलपमेंट थियनि पियूं ऐं गैर यकीनी एतिरी आहे नज़र अचे पई हर फ्रंट ते जो कुझु बि चवणु, कुझु बि सम्झणु सोचणु हिन वक़्तु तमामु ॾुखियो नज़र अचे पियो। पर अवां कीअं पिया ॾिसो जेका सूरत हाल आहे? कुझु धुरियूं पुरतमाद आहिनि बहरहाल त असीं जंहिं वापसि ईंदासीं, इलेक्शन में वेंदासीं त पोइ असांजे लाइ मामला एतिरा ॾुखिया कोन हूंदा। मियां साहिब जी वापसी बि थिए पई ऐं हुनजे लाइ हुनजी जेका टीम आहे लीगल टीम उहा पिणु तमामु घणी पुरतमाद आहे त जेके बि क़ानूनी मामला हूंदा असीं हुनजो हल ॻोल्हे चुका आहियूं। कीअं ॾिसो पिया अवां सम्झो पिया त मियां साहिब खे बिल्कुलु क्लीन चिट मिली वेंदी? क़ानूनी जेके पासा हूंदा, जेका लीगल टीम आहे उहा संदसि लाइ क़ानूनी रिलीफ वठण में कामयाबु थी वेंदी? मुंहिंजे ख़्याल में निगराननि जो जेको तजुर्बो थियो आहे, जेको कॉन्स्टिट्यूशन में 24 विधो वियो, इहो त जनरल तौर ते विधो वियो, छो त जॾहिं असेंबली तोड़ी वेंदी 58(2) त पोइ निगरान काबीना जेको आहे सो अनाउंस कई वेंदी ऐं प्राइम मिनिस्टर खे डिसमिस कयो वेंदो। प्राइम मिनिस्टर खे डिसमिस करण जो पावर जेको आहे प्रेसिडेंट खे जॾहिं ॾिनो वियो त उनखां पोइ निगरान जो जेको आहे 24 विधो वियो। ऐं निगराननि जो जेको आहे सो मौजूदा जेको तजुर्बो आहे उहो मौजूदा ई न सिर्फ़ु पुराणो हूंदे तमामु तलख़ रहियो आहे। निगराननि जे हूंदे बि तव्हां ॾिठो हूंदो त का बि इलेक्शन क्लियर थिए पहुती आहे ऐं हर इलेक्शन ते जेको आहे सो क्वेश्चन मार्क रहिया आहिनि। उहो 2018 जी हुजे, 13 जी हुजे या 90 जी हुजे या 97 जी हुजे, जेके बि इलेक्शन 2002 जी हुजे उनखे या त मैनेज कयो वियो आहे या उनखे हाईजेक कयो वियो आहे। ऐं 24 करोड़ आवाम खे हाणे बि पंहिंजे इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव जे ज़रिए हुकूमत करण जो हक़ हासिल कोन्हे ऐं उन्हनि जो हक़ मुअत्तल आहे। छो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान विदिन 90 डेज़ जेको पीरियड आहे कॉन्स्टिट्यूशन में उनमें इलेक्शन कराइण में नाकाम वई आहे ऐं उनजो रीज़न कहिड़ो हुजे। ऐं उनखां पोइ जेको आहे सो 24 करोड़ माण्हुनि जो जेको फंडामेंटल राइट आहे इलेक्ट द गवर्नमेंट ऐं पंहिंजो राइट ऑफ वोट जे ज़रिए उहो मुअत्तल आहे। ऐं बाक़ी जेके मौजूदा जेको आहे डेवलपमेंट थियूं आहिनि कुझु इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सिंध में जेको आहे मीटिंग्स कयूं आहिनि एडमिनिस्ट्रेशन सां, पर बुनियादी तौर ते मुल्क में जेका पॉलिटिकल अनसर्टेनिटी आहे उहा इन जे करे आहे जो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान शेड्यूल अनाउंस कोन थी करे। जेकॾहिं उहा अॼु शेड्यूल अनाउंस करे त फलाणी तारीख़ ते नॉमिनेशन फॉर्म भरबा, फलाणी तारीख़ ते जेको आहे इलेक्शन थींदियूं, फलाणी तारीख़ ते जेको आहे
पंहिंजो ऑब्जेक्शन दायर कया वेंदा जेको बि इलेक्शन शेड्यूल थींदो आहे त मुंहिंजे ख़्याल में हुन सां पॉलिटिकल अनसर्टेनिटी घटी सघे थी पर इन इरादो नज़र नथो अचे ऐं हुन खां पोइ नवाज़ शरीफ़ खे जेको जहिड़े नमूने सां आंदो वञे पियो हुन सां इम्प्रेशन इहो पियो थिए त जेको आहे सो जेके इलेक्शन्स थींदियूं उहे क्रेडिबल न हूंदियूं ऐं कंहिं हिकु पार्टीअ खे जेको आहे सो सपोर्ट कई वेंदी ऐं 2018 में बि हिकु पार्टी खे सपोर्ट कई वई ऐं हुनजो नतीजो तव्हां ॾिसो ऐं हींअर बि जेकॾहिं मुल्क में क्रेडिबल इलेक्शन्स न थींदियूं त उनजो नतीजो बि इहो निकिरंदो जेको 2018 में थियो उनजे लाइ ज़रूरी आहे त मुल्क में सभिनी पार्टियुनि खे इक्वल अपॉर्चुनिटी ॾिनी वञे ऐं हर तरह जे प्रेशर खां परे रहे एस्टेब्लिशमेंट ऐं फ्री ऐं फेयर इलेक्शन कनि उनजे नतीजे में मुल्क जा जेके तमामु गंभीर मसइला इकनॉमी जो मसइलो आहे फंडामेंटल राइट्स जो मसइलो आहे या रीजनल जेको आहे पीस जो मसइलो आहे इंटरनेशनल पीस जो मसइलो आहे उहे अची सघनि था अदरवाइज़ छा थिए ठीक पर ज़मीर साहब जीअं फरमायो त इलेक्शन कमीशन वटि मुकमल इख्तियार बि आहे ऐं हर को हुन ॾांहुं ॾिसे बि पियो अञा ताईं शेड्यूल साम्हूं न अचणु खोड़ सवाल पैदा करे थो पर उन में उन सियासी पार्टियुनि जो केतिरो किरदारु हूंदो जेके पाण सेंसस वारे मामले ते इतफ़ाक़ करे आहियूं ऐं सभु कुझु तइ करे आहियूं ऐं इहो ॼाण हूंदे त हीउ मामिलो जेकॾहिं नई सेंसस मुताबिक़ थिए थो त पोइ मामला डिले थी सघनि था पॉलिटिकल पार्टी जो त हुन में बिल्कुलु रोल आहे उनखे डिनाए नथो करे सघिजे त जेको सेंसस थियो उहो सेंसस जो ख़राबु सेंसस आहे ऐं उन में तव्हां ॾिसो त जेको आहे सो सिंध बलूचिस्तान सां जेका वॾे पैमाने ते तामीर थी वई ऐं पंहिंजो हर घर ते फी घर ते जेके माण्हू जेको आहे 5.5% सिंध में ॻणाया विया 6.5% पंजाब में 7% केपीअ में माना वॾे पैमाने ते जेका सेंसस में दामदी थी उन ते पॉलिटिकल पार्टीज़ उन ते जेको आहे क्वेश्चन अचनि था ऐं उनजे जेको आहे जेको आहे सुवाल अचनि था त उन्हनि आख़िर जेको आहे सो अहिड़े सेंसस खे छो एक्सेप्ट कयो ऐं अहिड़े सेंसस जी ज़रूरत कहिड़ी हिन मुल्क खे जॾहिं पुराणे सेंसस ते इलेक्शन थी सघनि था जॾहिं त तव्हां मुल्क जूं जेको आहे सो ओवरऑल सीटूं बि न वधायूं आहिनि सूबनि जूं सीटूं बि साॻियूं आहिनि क़ौमी असेंबली सूबाई असेंबली जूं त पोइ इन एक्सरसाइज़ जो कहिड़ो फ़ाइदो त माना उनजो मेन पर्पज़ इहो हो त इलेक्शन खे जेको आहे सो डिले कयो वञे इलेक्शन खे पोइते कयो वञे ऐं उनजो इहो कॉन्स्टिट्यूशनल रीज़न बि न आहे ऐं छो त 90 डेज़ में इलेक्शन जेको आहे सो कराइणी आहे ऐं आइन जे ॿिए जेको आहे सो कंहिं बि प्रोविजन जो सहारो वठी उनखे डिफीट नथो करे सघिजे त 90 डेज़ में इलेक्शन कमीशन न कराए सघी मुंहिंजे ख़्याल में इहो वायोलेशन आहे कॉन्स्टिट्यूशन जी ऐं उन सां 24 करोड़ माण्हुनि जा जेके फंडामेंटल राइट्स आहिनि उहे मुअतल आहिनि त उहे पंहिंजी हुकूमत ठाहे सघनि वोट जे ज़रिए त हीउ जेको एस्पेक्ट आहे सेंसस वारो इहो बि जेको आहे सो कहिड़े नमूने सां ऐं कहिड़े घणनि जो जेको आहे सो गठजोड़ सां उनखे जेको आहे मख़सूस इलाइक़नि में आदमशुमारी खे वधाए ऐं जेको आहे सिंध ऐं बलूचिस्तान सां जेका आवेदन कई वई उहो मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु वॾो इशू आहे इहो अॻिते हली उभरंदो छड़ो इहो मादन तरीक़ा अची विया आहिनि माण्हू पाण खे करे सघनि था इहो कोन्हे त जेको माण्हू पाण खे नथा करे सघनि ठीक ज़मीर साहब पर हिन वक़्त ताईं बयाननि जे हद ताईं मामिलो गरम नज़र अचे पियो पर छा हुन ते के प्रैक्टिकल क़दम बि नज़र ईंदा हीउ मामिलो अदालत में सियासी धुरियूं खणी वञी सघनि थियूं या अदालत पाण खां इंटरवीन करे सघे थी एजाज साहब अव्हां कीअं ॾिसो पिया हिन समूरे मामले खे किथे वेंदे हीउ मामिलो अव्हांखे नज़र अचे पियो ॾिसो फ़िलहाल त जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई त कंफ्यूजन वारी सूरत हाल आहे ऐं शयूं जेके आहिनि उहे चिटियूं न आहिनि ऐं जेके हिन जा मेन स्टेक होल्डर आहिनि पॉलिटिकल पार्टीज़ खां अलावा उन्हनि जो मसइलो आहे त उन्हनि खे जेके उन्हनि जूं पंहिंजूं असेसमेंट्स आहिनि उहे उन्हनि जे जेके ख़्वाहिशूं आहिनि उन्हनि मुताबिक़ शायदि न आहिनि ऐं जंहिंजे करे हिन प्रोसेस खे डिले करण जी कोशिशि कई पई वञे हिकिड़ी अनसर्टेनिटी जेका मौजूदु आहे उहा ख़तमु कोन पई थिए त हाणे मौलाना फज़ल रहमान जहिड़ो माण्हू बि चवे थो त जनवरीअ में सी आहे हितां इलेक्शन जेको आहे त पोइ हिते कयो त ख़ुदि जेके PDM में शामिल जमातूं हुयूं त उन्हनि जो बि पंहिंजो हिकिड़ो अजीब मौक़ुफ़ आहे पर उसूली तौर ते त थियणु ईअं घुरिजे त इलेक्शन कमीशन जॾहिं पाण चयो त असां जनवरीअ जे आख़िरी हफ़्ते में इलेक्शन कराईंदासीं त उनजे लाइ तव्हां शेड्यूल जारी छो नथा कयो ऐं जेको ताज़ो चीफ इलेक्शन कमिश्नर जेको आहे आयो कराची में बि उते हुननि इंतिज़ामनि जे हवाले सां बि जाइज़ो वरितो मुख़्तलिफ़ सूबनि में बि इहो सिलसिलो हले पियो त उन में सॼे इन माहौल जो इलेक्शन जो माहौल बि तॾहिं जुड़ंदो छो त हिन महिल ताईं तव्हां ॾिसो त पॉलिटिकल एक्टिविटीज़ कोन्हनि के पॉलिटिकल पार्टीज़ जूं
ऐं जेको कुझु थोरो घणो नवाज़ शरीफ़ जे हवाले सां हले पियो पंजाब में, उन में बि जेके सोशल मीडिया ते वीडियो वायरल थिया आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि जा, चाहे उहो गुजरांवाला हुजे या मियांवाली हुजे या ॿिया फैसलाबाद हुजे, त जिते जिते मियां साहिब जा इस्तक़बाली बैनर लॻनि था त माण्हुनि जो अजीब हिकिड़ो हिकारत वारो ऐं नफ़रत वारो अंदाज़ आहे जेके वीडियोज़ वायरल आहिनि उन्हनि में जेको तासिर मिले थो। ऐं इन जो डेफिनेटली मियां साहिब खे पॉलिटिकली नुक़सानु थींदो। ऐं जेकॾहिं असां हिननि जा ॾिसूं त ताज़ो ही हिकिड़ो हिननि जो पुराणो अॻूणो MNA हो जंहिं हिकिड़ी कार्नर गॾिजाणी घुराई, त उन में वेठो जेको आहे त हू माण्हुनि खे चए त मियां नवाज़ शरीफ़ जेको आहे त हिन मुल्क जे लाइ जेको आहे त ठीकु आहे, उनजे इस्तक़बाल लाइ जेको वलंदो त उनखे जन्नत मिलंदी। मस्करियूं उहे वेठा कनि पिया ऐं जंहिं तरीक़े सां हिननि जो स्टाइल इहो रहियो आहे, उन्हनि खे पाण खे बि इन ॻाल्हि जो आहे अंदाज़ो त जो हाणे उहो दौरु न आहे जंहिं तरीक़े सां टेक्नोलॉजी आहे, जंहिं तरीक़े सां माण्हुनि में बेदारी आहे, सुजागी आहे, डेटा ऐं शेयरिंग आहे, ऐं इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते आहिनि। तव्हां हाणे माण्हुनि खे बेवकूफ़ नथा उन तरीक़े सां बणाए सघो त तव्हां हिकिड़े ई आसिरो ऐं पूरो पुराणो जेको आहे 75 सालनि खां वठी हिकिड़ा कूड़ा आसरा ऐं वाइदा कंदा तव्हां अचो। त हाणे मुंहिंजो ख़्याल आहे इहो टेस्ट केस आहे हीउ इलेक्शन सभिनी जे लाइ। इवन जेके धांधलीअ जा पुराणा तरीक़ेकार हुया, पोइ चाहे सियासी धुरियूं कनि या इंडिविजुअल कनि या पार्टियूं कनि या जेको आहे त ॿिया जेके स्टेक होल्डर आहिनि उहे कनि, उन्हनि जे लाइ बि ॾुखियो थी वियो आहे जान त शयुनि खे मैनिपुलेट करणु। त ही इलेक्शन जेको मूंखे लॻे थो जॾहिं बि थी, ऐं ज़ाहिर आहे त हुन जेको को वजह कोन्हे का अहिड़ी जंहिंजे करे हिनखे वधीक डिले करे सघिजे, छो त जेकॾहिं हीउ मामिलो मिड फरवरी खां अॻिते वञे थो त कॉन्स्टिट्यूशन क्राइसिस मुल्क में पैदा थींदो। ऐं उन में चीफ जस्टिस जेको वेठो आहे सुप्रीम कोर्ट जो, उनजे हूंदे आइन जी वायोलेशन ऐं ॿियूं शयूं करणु इहो बि ॾुखियो आहे। त वरी जेको सेनेट जी इलेक्शन थियणी आहे उनजे लाइ सेनेट बि ख़तमु थी वेंदी 15 मार्च खां पोइ। त जेकॾहिं ईअं थियो ऐं इन खां वधीक मामिलो डिले थियो त उन सूरत में नओं हिकिड़ो बहरान पैदा थींदो ऐं सभु सियासी धुरियूं जेके बि आहिनि उहे हिकिड़े पेज ते अची वेंदियूं ऐं एस्टेब्लिशमेंट खे हिकिड़ो टफ टाइम मिली सघे थो ऐं उन सां हिकिड़ी मुल्क में अनारकी ऐं ॿी अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल बि जनम वठी सघे थी। त इन्हनि सभिनी शयुनि जो जेके बि स्टेक होल्डर आहिनि, मां सम्झां थो उन्हनि खे इदराक आहे ऐं इहे इलेक्शन जेको आहे मूंखे घणो अरसो जेको आहे डिले थींदे नज़र न पई अचे। ठीकु एजाज साहब, अवां मुस्लिम लीग नून जे हवाले सां ॿुधायो ऐं कॉन्स्टिट्यूशनल क्राइसिस बि जनम वठी सघे थो जेकॾहिं मामला ईअं डिले जो शिकार रहिया ऐं अवां चओ त अव्हांखे डिले न पियो थींदे नज़र अचे इलेक्शन। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके हिन वक़्तु मौक़िफ़ इख्तियार कयो आहे उनखे कीअं पिया ॾिसो? अॻु लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि, हाणे तमामु खुलियल नमूने सां पीपल्स पार्टी बज़द नज़र अचे पई त मियां साहिब जी वापसीअ खे हिकिड़े डील जे इम्प्रेशन सां जोड़ण ते ही को ख़ौफ़ आहे, का हिकमत अमली आहे या को माज़ीअ जो हवालो आहे? कीअं ॾिसो पिया हिनखे? ॾिसो, हिन में जेको थोरो तव्हां जेकॾहिं हिनखे पोइते 2-3 महीना 4-5 महीना पहिरीं वारे सीन में खणी वञो त जंहिं तरीक़े सां एस्टेब्लिशमेंट फाथल हुई ऐं उन्हनि खे ज़रदारी साहिब हिकिड़ी क़िस्म जी स्पेस ॾियारी पॉलिटिकल, जॾहिं ही नो कॉन्फिडेंस वग़ैरह आयो ऐं सॼियूं सभु शयूं थियूं, त उन वक़्तु त लॻे पियो त पीपल्स पार्टी उन्हनि जी नंबर 1 प्रायोरिटी आहे। पर हाणे बि ईअं आहे त ॼण प्रायोरिटी थोरी बज़ाहिर लॻे थी त नून लीग आहे, पर मां सम्झां थो त इंस्टीट्यूशनल थिंकिंग जेका आहे उहा हाणे बि पीपल्स पार्टी जे फेवर में आहे। त जेका ईंदड़ सेटअप जे हवाले सां शयूं हूंदियूं उहे बि ईअं ई हूंदियूं जीअं ऑलमोस्ट तव्हांखे झलक PDM जी गॾियल गवर्नमेंट में नज़र आई त हंग पार्लियामेंट हूंदी ऐं कंहिंखे बि वाज़े मेजॉरिटी न हूंदी, हर को हिक ॿिए जो डिपेंडेंट हूंदो ऐं अहिड़े क़िस्म जी सिचुएशन सोची वई आहे ऐं पैदा करण जी कोशिशि बि कबी ऐं उहे नतीजा हासिल करण जी जेको आहे उहा ख़्वाहिश बि पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। हाणे इन में पार्टियुनि जो रोल तमामु इम्पॉर्टेंट आहे। त ॻाल्हि इहा आहे त असांजे हिन मुल्क में जेका बि पॉलिटिक्स रही आहे या जमूरियत बमूरियत इहे वञी पंहिंजी ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि, त हिकिड़ा नतीजा पहिरें खां तइ थियल हूंदा आहिनि। त उन सॼो कल्चर जो असां ॼण आदी थी विया आहियूं हिकिड़े नशे जी हद ताईं जेको आहे हिकिड़ी सियासी पार्टियूं उहा शइ मञे वेठियूं आहिनि। त उनखे चैलेंज करण जे हवाले सां जेसिताईं तव्हां सोच पैदा न कंदव तेसिताईं तब्दीली या अणधुरी इलेक्शन जेको आहे उहो हिकिड़ो ख्वाब ई रहंदो। त उन में वॾे में वॾो रोल सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ जो आहे त उन्हनि खे
पंहिंजी हैसियत जेको आहे उन हवाले सां मञाइणी पवंदी ऐं जेका माज़ी वारी हिकिड़ी ख़ैराती ऐं इस्टेब्लिशमेंट जे जेको कुझु मिले उन ते राज़ी रहण वारो जेको अंदाज़ आहे त इहा जेकॾहिं सोच प्रिवेल करे थी त मां सम्झां थो त उहो नतीजा पोइ माज़ी खां मुख़्तलिफ़ न हूंदा। पॉइंट है कि एजाज साहब ज़मीर साहब अवां कीअं ॾिसो पिया हिन मामले खे ऐं जीअं एजाज साहब फरमायो त हाणे हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल क्राइसिस कर खणण लाइ बिल्कुलु तयारु बीठो आहे ऐं जेकॾहिं तव्हां खां हाणे मामला वधीक डिले थियनि था त पोइ तमामु ॾुखी सूरत हाल हूंदी ख़राबु सूरत हाल हूंदी पर हू सम्झनि पिया त ही मामला डिले न थींदा वधीक छाकाणि त धुरनि जेके स्टेक होल्डर्स आहिनि हू हुननि खे रियलाइज़ेशन आहे हिन सूरत हाल जी कीअं ॾिसो पिया तव्हां? हाँ मुझे ख्याल में एजाज सही पंहिंजो हालतुनि जो पंहिंजो तजुर्बो कियो त कंफ्यूजन भी आहे पर जेको एस्टेब्लिशमेंट आहे या जेको मुल्क जी घुरियूं आहिनि उहे इलेक्शन खे वधीक जेको आहे सो पोस्टपोन करण में जेको आहे सो कामयाबु कोन वेंदियूं छो त ज़ाहिर आहे सुप्रीम कोर्ट जो जेको चीफ जस्टिस आहे उहो बि मौजूदु आहे उनजी मौजूदगीअ में जेको आहे सो वधीक इलेक्शन खे पोस्टपोन करणु तमामु ॾुखियो हूंदो ऐं नंबर ॿियो त जेको कंसेप्ट रहियो आहे हिन मुल्क में इलेक्शन जो त उन में शामिल थींदी फलाणी पार्टी खे एतिरी सीटूं ॾिनियूं वेंदियूं फलाणी पार्टी खे एतिरी ॾिनियूं वेंदियूं मुंहिंजे ख्याल में उनखे वॾे पैमाने ते मैनिपुलेट करणु मौजूदा सूरत हाल में ॾाढो ॾुखियो हूंदो। पर ज़मीर साहब हेले ताईं असां ॾिठो आहे त सियासी पार्टियुनि पारां बि हिन मामले ते बयाननि जी हद ताईं मामला नज़र अचनि पिया उनखां अॻु ॿी का कार्रवाई न नज़र अचे ऐं न ई सुप्रीम कोर्ट ऐं ख़ासि करे चीफ जस्टिस साहब जी प्रायोरिटी लिस्ट में भी ही मामलो किथे नज़र कोन आयो आहे हिन वक़्त ताईं? न उहो त ज़ाहिर आहे फ़िलहाल त न आयो आहे पर अची सघे थो छो त जेकी पॉलिटिकल सिस्टम आहे ज़ाहिर आहे हर शइ समूरो जेको आहे सो आइन पॉलिटिकल सिस्टम ते ॿधल आहे त जेको गवर्नमेंट जो सिस्टम आहे उहो कीअं हूंदो ऐं पार्लियामेंट जी इलेक्शन सूबाई असेंबली जी इलेक्शन सॼो आइन जो जेको बेसिस आहे उन ते ॿधल आहे त उनखे जेकॾहिं वधीक डिले कयो वेंदो ज़ाहिर आहे जेको आहे कोर्ट उन्हनि जो नोटिस वठंदी। फ़िलहाल त इलेक्शन कमीशन तारीख़ ॾिनी आहे त असीं बाय द एंड ऑफ जनवरी जेको आहे सो इलेक्शन कराईंदासीं त उन जे करे मुंहिंजे ख्याल में थोरो जेको आहे सो माठार आहे त इलेक्शन कमीशन जल्द जेको शेड्यूल अनाउंस कंदी या पॉलिटिकल पार्टीज़ बि चुप आहिनि पर जेकॾहिं उन शइ जी वायोलेशन थी त ज़ाहिर आहे पॉलिटिकल पार्टीज़ बि मैदान में ईंदियूं इलेक्शन कमीशन ते बि जेको आहे ज़ोरबार पवंदो ऐं सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट उहो बि मैदान में ईंदियूं त माण्हुनि जा जेके फंडामेंटल राइट्स आहिनि माण्हुनि खे हक़ आहे हुकूमत करण जो हू देर इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव ॿिए कंहिंखे हुकूमत करण जो हक़ न आहे ऐं हीअ जेको निगरान सेटअप आहे उन जेका एक्सटेंशन आहे उहा ख़ुदि अनकॉन्स्टिट्यूशनल थिए थी त उहे जेको आहे सो एतिरे पीरियड ताईं कीअं हुकूमत करे सघनि था उहा अनकॉन्स्टिट्यूशनल हूंदी छो त माण्हुनि जा फंडामेंटल राइट्स आहिनि त मुंहिंजे ख्याल में घणो ऐं इंटरनेशनल प्रेशर बि आहे ज़ाहिर आहे मुल्क जी माजी सूरत हाल अहिड़ी न आहे जो इंटरनेशनल प्रेशर खे जेको आहे सस्टेन करे जो इलेक्शन न कराए सघे तव्हां ॾिठो हूंदो त ॿाहिरनि मुल्कनि जा जेके एम्बेसडर्स आहिनि उहे इलेक्शन कमीशन सां डायरेक्ट मिलिया वञी ऐं उन्हनि जो जेको आहे सो इहो चयो जेको आहे सो मुल्क में फ्री एंड फेयर इलेक्शन करायूं वञनि त ॿाहिरनि मुल्कनि जो जेको आहे सो इहो ई ज़ोर आहे त जेके इलेक्शन आहिनि उहे फ्री एंड फेयर करायूं वञनि हिन मुल्क में उहे ज़ाहिर आहे त रिलेटिवली फ्री एंड फेयर त थी सघनि थियूं पर फुली तौर ते जेको आहे सो पाकिस्तान में इलेक्शन फ्री एंड फेयर फ़िलहाल जेको आहे सो नज़र नथो अचे छो त हुन में इलाही सेक्टर्स थींदा आहिनि ऐं जेका आउटकम आहे उहा पंहिंजो ज़ाहिर आहे त आउटकम हर पार्टी खे जेको आहे सो पंहिंजो असेसमेंट मुताबिक़ जेको आहे नज़र ईंदी आहे ऐं इवन जेको आहे सो जेके धुरियूं आहिनि उनखे बि आउटकम नज़र ईंदी आहे छो हर कंहिंजो पंहिंजो असेसमेंट हूंदो आहे पर हिन वक़्तु जेको आहे सो एॾे वॾे पैमाने ते दाख़िली कराए ऐं पंहिंजो इलेक्शन खे जेको आहे सो क्रेडिबल न बणाइणु मुंहिंजे ख़्याल में इहो मुल्क जे लाइ वॾो मसइलो आहे ऐं हिन सूरत हाल में एॾे वॾे पैमाने ते दाख़िली नथी कराए सघे। ठीकु एजाज साहब पीटीआई जी कैंप में हलचल नज़र अचे पई हिकिड़े पासे त उहे माण्हू जेके कुझु अर्सो गुम रहण खां पोइ ओचितो ई ओचितो ज़ाहिर थियनि था ऐं पोइ बिल्कुलु पाक थी वञनि था हर शइ खां ऐं ॿिए पासे कुझु राब्ता थियनि पिया हिकिड़ा राब्ता पीटीआई पाण पिया करे हिकिड़ा राब्ता उन्हनि सां थियनि पिया इनखे कीअं पिया ॾिसो किथे न किथे जेके मामला हलनि पिया को आसरो मौजूदु आहे का लेवल प्लेइंग फील्ड पीटीआई खे बि मिली सघे थी? ॾिसो जेका अॼु जी सूरत हाल आहे उन मुताबिक़ पीटीआई हिकिड़ो माज़ी जो किसो बणिजी चुको आहे ऐं फ़ारूक हबीब जहिड़ो कारकुन बि छॾे वियो त उन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त पीटीआई जो फ्यूचर जेको आहे उहो छा बीहंदो। पीटीआई जी टिकट ते को फार्म भरण जे लाइ बि तयारु न थींदो ऐं मे बी जेके उन्हनि जा ऑफ शूट्स आहिनि उन्हनि खे हिकिड़ी हथी मिले ऐं इस्तेकाम पार्टी आहे ऐं
परवेज़ खटक जो आहे या इहे माण्हू आहिनि या जेको तव्हां ॻाल्हि कई त निगरान वज़ीर इतलात मुलाक़ात कई या शफ़क़त महमूद त सियासत तां हथु खणी चुको आहे, उहो PTI जो रिप्रेज़ेंटेटिव त कोन्हे। त जेके माण्हू PTI खां हलिया विया आहिनि त उन्हनि जो खणी उहो कहिड़े बि सबब जे करे विया आहिनि, ज़बरदस्ती हुजण जे करे विया आहिनि या पंहिंजे सियासी मफ़ाद जे चकर में विया आहिनि, पर जेका एज़ ऑफ टुडे सिचुएशन आहे उन मुताबिक़ PTI मूंखे स्टैंड कंदे नज़र नथी अचे। ऐं इमरान ख़ान जे सहीअ सां के टिकेटूं जिन माण्हुनि खे बि जारी थियनि त को मौजज़ो ई हूंदो त पंजाब जे कुझु शहरनि में जेकॾहिं कुझु माण्हू अची वञनि त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी जेको आहे त हिन दफ़े PTI जो अहिड़ो को सियासी मुस्तक़बिल मूंखे त नज़र नथो अचे घटि में घटि। ठीकु ऐं अव्हां कीअं पिया ॾिसो ज़मीर साहब, PTI जो सियासी मुस्तक़बिल एजाज़ साहब चवंदा त उन्हनि खे त नज़र कोन पियो अचे, ही क़ानूनी लिहाज़ खां जेके उन्हनि जा मामला हलनि पिया उनजो मुस्तक़बिल छा पिया ॾिसो ऐं चूंड दौरान PTI अव्हांखे नज़र अचे पई? मां सम्झां थो त जॾहिं उहो शेड्यूल अनाउंस थियो त ज़ाहिर आहे जेको लीडर आहे उहो जेल में आहे ऐं ॾिसो हिन मुल्क में जेको आहे सो बहुत रेजिस्टेंस मिलंदो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या नवाज़ शरीफ़ जी रेजिस्टेंस हुजे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे उहो वोट मिलंदो आहे, रेजिस्टेंस जो नवाज़ लीग उहो मिलंदो आहे, ANC खे उहो मिलंदो आहे या ॿियनि जमातुनि खे रेजिस्टेंस जो वोट मिलंदो आहे। त हींअर जेको आहे सो जेकॾहिं हू जेल में अंदरि आहे ऐं शेड्यूल अनाउंस थियो थो वञे, हाणे PTI जेको आहे सो ऑन द ग्राउंड त न आहे, इलाही माण्हू छॾे विया आहिनि, पर जेकॾहिं हुनखे जेको आहे सो अनएक्सपेक्टेडली वॾे पैमाने ते को रिस्पॉन्स मिली सघे थो, मिली सघण जा चांसिस आहिनि, उन ॻाल्हि खे हू नथो करे सघे। इलेक्शन ते शेड्यूल अनाउंस करण सां जेको आहे सो उन्हनि जा उनजी छा हिकमत अमली हूंदी, जेल मां छा हूंदी ऐं ॿाहिरि छा हूंदी, उन हिकमत अमली ते दारोमदार रखे थो। पर बाद टाइम बि जेको आहे सो PTI वाकई सोचे आहे छो त उन्हनि जा माण्हू इलाही जेको आहे सो छॾे विया आहिनि ऐं हुन वटि जेको आहे सो उन जेको आहे काफ़ी अक्सर न हूंदा ऐं उते हू जेको आहे सो ज़ाहिर आहे उनजी छा हूंदी उहो उनजी लीडरशिप जेको आहे सो अंदरि आहे ऐं उहा उते केतिरो इफेक्ट थी सघे थी उन ते दारोमदार आहे। पर उनजे बावजूद बि जेको आहे सो तव्हां सियासत में कंहिं बि अनएक्सपेक्टेड जेको आहे शइ खे रूल नथा करे सघो त भाई जेके माण्हुनि जी आउटपोरिंग आहे या उहे जिन खे टिकेटूं ॾियनि था या जेके वर्कर ॾियनि था उहे केतिरो इफेक्ट थी सघनि था। पर जेकॾहिं उनखे रोकियो वञे थो या एस्टेब्लिशमेंट जेको आहे सो या जेको आहे सो एडमिनिस्ट्रेशन या निगरान गवर्नमेंट जेको आहे सो उनखे असरअंदाज थिए थी हुन में मुश्किल थिए थी। ठीकु आहे एजाज़ साहब, आख़िर में ज़रूरु ॿुधाइजो त मियां साहब जी वापसीअ में हाणे बाक़ी 2 ॾींहं वञी बचिया आहिनि त जॾहिं हू 2 ॾींहंनि खां पोइ वापसी हुननि जी थींदी त उन खां पोइ जो सियासी मंज़रनामो कीअं पिया ॾिसो, सियासत ते कहिड़ा असर पिया ॾिसो हुनजा? ॾिसो, जीअं शुरू में बि चयोसीं त मियां नवाज़ शरीफ़ जेको तरीक़ेकार अख़्तियार कयो आहे वापसीअ जो, उन में त इहा सिधी नज़र अचे थी त हू डील जे तहत अचे पियो ऐं जेको जॾहिं बि माज़ी में कंहिं बि सियासतदान अहिड़े क़िस्म जी डील करे ऐं अचण जी कोशिशि कई आहे त उनखे सियासी तौर ते नुक़सानु ई पहुतो आहे। थोरो खणी आर्ज़ी तौर ते उनखे खणी उन शइ जो को फ़ाइदो मिले बि सयूं, पर लॉन्ग रन में उन जो जेको आहे त नुक़सान में ई रहिया आहिनि। त उन में जेको आहे जंहिं तरीक़े सां हिननि जी डील थी आहे या जेको कुझु बि आहे, ऐं अॼु पिटीशन बि तव्हां ज़िक्र कयो इंट्रो में त दाख़िल कई अथऊं ऐं उन नंबर बि लॻी वियो आहे, उहा ॿुधण जे लाइ बि अचे पई त हाणे उन ते ॾिसूं त अदालतूं कहिड़ो रिलीफ थियूं ॾियनि, आया उनखे ज़मानत थियूं ॾियनि या सस्पेंड थियूं कनि सज़ाऊं या जेको आहे त ॿियो को उनजो तरीक़ो ॻोल्हियो थो वञे। पर जंहिं तरीक़े सां मियां साहब अचे पियो ऐं जेको पंजाब में हींअर उनजे अचण खां पोइ जेके इस्तक़बाली बैनर लॻा, जेके मूं सवेर बि ज़िक्र कयो त उहो जेको मूड आहे पब्लिक जो, उहो त ॿुधाए थो त शायदि मियां साहब पंजाब में उनखे एॾी मोट न मिले जेॾी उनखे माज़ीअ में 2/3 जे रूप में मिलंदी रही आहे। हज़ारा बेल्ट ऐं जेको ख़ासि करे पंजाब सेंट्रल पंजाब आहे, उहे मुस्लिम लीग नून जा हिकिड़ा गढ़ सम्झा वेंदा आहिनि। त हाणे उहो डिफरेंट उनजा जेको आहे थी सघनि था, छो त जेको इमरान ख़ान जी चाहण वारनि जी कमी कोन्हे, इमरान ख़ान जे जेको आहे उन सां हमदर्दी रखण वारनि जी कमी कोन्हे, पर उहे माण्हू जेकॾहिं इमरान ख़ान जा नामज़द कयल उम्मीदवार न हूंदा त कावड़ में ॿिए कंहिंखे बि वोट ॾेई सघनि था या उहे वरी सॼो सिरे खां बाइकाट करे सघनि था। IPP या कंहिं ॿिए खे हुनजो एज वेंदे ॾिसो पिया?
सॉरी IPP इस्तेकाम पाकिस्तान पार्टी या ॿी पार्टियुनि खे जो एज वेंदे ॾिसो पिया इन सूरत हाल में? उनजो थी सघे थो, उन इस्तेकाम पार्टी खे बि फ़ाइदो थी सघे थो ऐं प्लस जेको आहे त हिकिड़ी वरी सोच इहा बि PTI जे अंदरि मौजूदु आहे त इहे उहे माण्हू आहिनि जेके इमरान ख़ान जा गद्दार आहिनि, त उनखे उन जेको नौजवान आहे उनजो उहो एलिमेंट शायदि उनखे एतिरो घणो फ़ाइदो न ॾेई सघे, पर हू जेके रिवायती पंहिंजा हरीफ़ आहिनि या जेके हिकिड़ा माण्हू, ॿियो मूंखे जेको लॻे थो त इहो जेको इमरान ख़ान जो नौजवान तबिको जेको ख़ासि करे आहे त उहे पंहिंजो पाण खे इलेक्शन खां ई पासीरो रखनि ऐं वोटिंग खां ई पंहिंजो पाण खे पासीरो रखी सघनि था। त उन सूरत में या ॿी इहा बि सूरत आहे, थी सघे थो सुभाणे इमरान ख़ान चवे त तव्हां जमात इस्लामी खे सपोर्ट कयो, त उन सूरत में जमात इस्लामी बि कमु कयो आहे ठीकु ठाक पंहिंजो, उन जी जेका ईंदड़ इलेक्शन में मां ॾिसां थो त थोरी घणी साइज़ेबल उन्हनि जी हिकिड़ी पोज़ीशन नज़र अचे पई। त खोड़ सारा फैक्टर आहिनि, मियां साहिबु अचे निकिरे जलसा करे ॾिसूं त उन सां पब्लिक केतिरो बीहे थी ऐं जेको आहे त हाणे जंहिं तरीक़े सां उन्हनि कार्नर गॾिजाणियूं कयूं पिया मरियम उन जेको आहे त नवाज़ शरीफ़, त उन में त को ख़ासि अहिड़ो असांखे नज़र न आयो, हिकिड़ो तंग घिटिन में सोड़ियुनि घिटिन में तव्हां जेके बि इस्तक़बाली प्रोग्राम थिया आहिनि, त उन सॼे शइ खे ॾिसी हाणे इहो हिननि जे लाइ चैलेंज आहे तमामु वॾो त मीनार पाकिस्तान जो ग्राउंड जेको आहे उहो भरे ॾेखारनि ऐं उन खां पोइ जेको आहे त मियां साहिबु जेको आहे उहो कहिड़ी लहर जेका पंहिंजे हक़ में करे थो वठे, छो त हुन जेको बयानियो खयो हुयो उन बयाने तां बि हथु खणी वियो ऐं हाणे डील करे अचे पियो त हाणे हुनजी पॉलिटिकल पोज़ीशन जेको आहे उहा डिफरेंट हूंदी, त पंजाब बि शायदि उन रिवायती अंदाज़ में हिन दफ़े न बिहेव करे। ठीक एजाज साहब वरी महिरबानी मुंहिंजी ज़मीर घुमरो साहब मुंहिंजी वरी महिरबानी। नाज़रीन बैरिस्टर ज़मीर घुमरो ऐं एजाज मर साहब जो तर्जुमो ॿुधो। सियासी फ्रंट ते जेके डेवलपमेंट्स थियनि पियूं उन हवाले सां पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। हिते हिकु ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था ऐं नाज़रीन हिकु इंतिहाई अहम मौज़ू हूंदो, हिकु अहम असीं गुफ़्तगू कंदासीं कंहिं मौज़ूअ ते। त वेलकम बैक नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम इनसाइट में भलीकार था चऊं ऐं जीअं अव्हां सां ज़िक्र थियो ब्रेक खां अॻु असीं गुफ़्तगू कईसीं सियासी फ्रंट ते थींदड़ डेवलपमेंट्स जी, ऐं हाणे ब्रेक खां पोइ इंतिहाई अहम हिकु मौज़ू आहे जंहिं ते असीं गुफ़्तगू कंदासीं। असीं हिन ई फॉरम तां हिन प्लेटफॉर्म तां असीं केतिरा ई भेरा सिंध जी तालीम ते, सिंध जी तालीम जी सूरत हाल ते कहिड़ी रीति असीं उन्हनि शयुनि खे बहितर करे सघूं था, उन में पाण छा कॉन्ट्रीब्यूट करे सघूं था, उन ते असीं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते केतिरा ई भेरा गुफ़्तगू कई आहे। अॼु जो जेको मौज़ू आहे हिन सेगमेंट जो उहो तमामु ख़ासि आहे ऐं मुंहिंजी पंहिंजी जेका ज़ाती दिलचस्पी आहे उनजो मरकज़बा आहे ऐं मां ज़रूरु चाहींदसि त सिंध जा शागिर्द जेके असांखे हिन वक़्तु ॾिसनि पिया ॿुधनि पिया जिते बि उहो मौजूदु आहिनि त हू ज़रूरु इन सेगमेंट खे ॾिसनि ऐं इन सेगमेंट खे गौर सां ॿुधनि। पंहिंजा सवाल जेके असां सभिनी जे ज़हननि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असीं कोशिशि कंदा आहियूं त एक्सपर्ट्स असांखे मिलनि त असां उन्हनि खां उहे सवाल करे सघूं, पर कॾहिं एक्सपर्ट्स सां मौक़ो मिले थो कॾहिं नथो मिले अव्हांजो, त हिन सेगमेंट में असां अव्हांजी जेका गुफ़्तगू असांजी हूंदी उहा इन कॉन्टेक्स्ट में कंदासीं त जेका तालीम खे वठी करे असांजी मुख़्तलिफ़ जेके अपॉर्चुनिटीज़ जिन जो असीं इंतज़ार बि कंदा आहियूं, ज़िक्र बि कंदा आहियूं, उहे कीअं थी सघनि थियूं, असां उनखे अवेल कीअं करे सघूं था, ख़ासि करे पर डे में जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन जे लाइ रिक्वायरमेंट्स छा आहिनि, चैलेंजिस कहिड़ा असांखे फेस करणा पइजी सघनि था ऐं असांखे कहिड़े रीति पंहिंजे पाण खे तयारु करिणो आहे उन्हनि अपॉर्चुनिटीज़ खे अवेल करण जे लाइ। अॼु उन ते गुफ़्तगू कंदासीं ऐं मूंसां गॾु एक्सपर्ट मौजूदु आहिनि। डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुफ़र साहब पाण नामियारा तालीमदान आहिनि ऐं उनखां ॾेहे तोड़े परॾे में मुख़्तलिफ़ जेके आला तालीमी दर्सगाहूं आहिनि उन्हनि में रही चुका आहिनि, सर्व करे चुका आहिनि, उते पढ़ाए चुका आहिनि, उते ट्रेनिंग्स ॾेई चुका आहिनि, त तमामु वसी तजुर्बो रखनि था हिन फील्ड में। मूंसां गॾु मौजूदु आहिनि। सर अव्हांखे वेलकम कयां थी। वॾी महिरबानी नाज़िया, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच, तव्हां पंहिंजो टाइम कढियो ऐं जॉइन कयो मूंखे गुफ़्तगू में। ऐं मां क्विकली पंहिंजे सवाल तरफ़ ईंदसि जेको मां सवाल रखियो पियो त परॾे में सिंध जे शागिर्दनि जे लाइ, सिंधी शागिर्दनि जे लाइ कहिड़ा मौक़ा आहिनि, रिक्वायरमेंट्स ऐं चैलेंजिस अव्हांजी नज़र में? हा, वॾी महिरबानी तव्हांजी हिन जी। ऐं सम्झां थो त 21वीं सदीअ में हीअ तमामु इम्पोर्टेंट टॉपिक आहे ऐं इहे अपॉर्चुनिटीज़ सिंधी ॿार जेके आहिनि, मुंहिंजो तजुर्बो सॼी ज़िंदगी असांजी पंहिंजे ॿारनि सां गॾु स्कूल टीचर खां वठी वाइस चांसलर ताईं मुंहिंजो वास्तो रहियो आहे, ॾाढा टैलेंटिड आहिनि। ऐं यकीननि एप्रिशिएट कंदुसि त असांजो सिंधी ॿार महिनती बि आहे, टैलेंटिड बि आहे, हुन में तमामु पोटेंशियल मौजूदु आहे।
ॿ इम्पोर्टेंट रुकावटूं आहिनि। हिकिड़ो त असांजो तालीमी निज़ाम जेको उन में उहा सहूलियत कान रही, या हिकिड़ी चओ त उहा उन में एॾी अहलियत न रही की ॿार खे सपोर्ट करे। ॿी वॾी ॻाल्हि जेका आहे उहा अपॉर्चुनिटीज़ आहिनि, अवेयरनेस कान्हे। हाणे बुनियादी शइ जेका उन ते पोइ ॻाल्हायूं था। तव्हां जेको सुवालु कयो वॾो इम्पोर्टेंट सुवालु आहे। मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो हाणे बि आऊं तव्हांखे ख़बर 2-3 इंटरनेशनल यूनिवर्सिटी में विज़िट बि कंदो रहियो आहियां, उते पढ़ाईंदो बि आहियां, चाहे उहो UK हुजे, चाहे USA हुजे, चाहे चाइना हुजे, मलेशिया हुजे, बैंकॉक हुजे, सॼी दुनिया में अचणु वञणु थिए थो। जेके ॿार अपॉर्चुनिटी मिलनि पिया, कुझु असांजा दोस्तनि जी हाणे तव्हां सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जा कुझु दोस्तनि ॿिया आहिनि, उन्हनि इहे अपॉर्चुनिटियूं कंहिं हद ताईं जेके उहे ॿार उन्हनि ताईं एक्सेस आहे। वॾे में वॾी जेका बुनियादी शइ आहे उहा हुननि जी 2 शयूं इम्पोर्टेंट आहिनि। यकीननि दुनिया में जेको मीडियम आहे उहो इंग्लिश मीडियम आहे। हाणे पहिरीं जेको शर्त अथव इंग्लिश जेको उहो गेटवे आहे, कि जेके ॿार खे थोरी घणी इंग्लिश ईंदी आहे ऐं इन में का एक्सपर्टीज़ कान खपे, बेसिक आहे। यकीन करियो BA लेवल जी, इंटर लेवल जी, इवन मैट्रिक खां हेठे लेवल जी ॿार जेके आहिनि उहे न ॻाल्हाए सघंदा आहिनि, न लिखी सघंदा आहिनि, न सम्झी सघंदा आहिनि। 4 बुनियादी स्किल जेके दुनिया में आहिनि असां उबता हलंदा आहियूं। सभ खां इम्पोर्टेंट ॻाल्हि जेका उहा लिसनिंग आहे, यानी जेके ॿुधणु जेको न इहा बि अहलियत आहे। असां ॿुधण खे अहलियत सम्झंदा ई कोन आहियूं। त लिसनिंग, उन खां पोइ स्पीकिंग आहे, उन खां पोइ रीडिंग आहे, उन खां पोइ राइटिंग आहे। असांजे सिस्टम में असां ॿार खे अलिफ बे जी पेंसिल कापी हथ में ॾेई उबतो राइटिंग खां स्टार्ट कराईंदा आहियूं। राइटिंग इम्पोर्टेंट आहे, लेकिन जे ॿार खे ॿुधणु यानी लिसनिंग जी स्किल कोन्हे, उनखे ॻाल्हाइण जो स्किल कोन्हे, उहो लिखण सां उनखे को फ़ाइदो कोन हो। त इन लाइ इम्पोर्टेंट ॻाल्हि जेका आहे कि जेके दुनिया में एंट्री टेस्ट थींदा आहिनि, तव्हांखे बि चङी तरह ख़बर त उनजी तमामु दारोमदार मोस्ट इम्पोर्टेंट जेको आर्ट स्किल ऑफ लिसनिंग आहे, कि इहो इंग्लिश में पर्टिकुलरली पंहिंजी ॿोली में बि असांजो ॿुधण जो, जीअं अलाह साईं 2 कन ॾिना आहिनि, हिकिड़ो बात त ॿुधजे वधीक, ॻाल्हाइजे घटि, लेकिन उन खे असां इस्तेमालु न कंदा आहियूं। त नंबर 1 रिक्वायरमेंट आहे कि तव्हांखे स्किल ऑफ लिसनिंग हुजे, स्किल ऑफ स्पीकिंग हुजे, स्किल ऑफ रीडिंग हुजे, स्किल ऑफ राइटिंग हुजे। इहे 4 बुनियादी स्किल कंहिं बि तालीमी निज़ाम जी हिकिड़ी सम्झो त बैकबोन हूंदा आहिनि। हाणे उन खां अॻिते बेसिक रिक्वायरमेंट छा आहे कि मास्टर्स जेके असां 16 इयर्स असांजे सिस्टम में कोशिशि कई आहे, HEC बि कोशिशि कई आहे, अञा ताईं उहो डिस्प्यूट हल न थी सघिया। त असांजी यूनिवर्सिटी एजुकेशन जेका आहे उन में असां 16 इयर्स खे मास्टर चवंदा आहियूं, पोइ नाला मटाए उनखे BS चवनि या ॿियो को नालो ॾियनि। अॼु ताईं असां 18 इयर्स खे वञी न सघिया आहियूं। तव्हां इंडिया जी ॻाल्हि करियो, बांग्लादेश आहे, मलेशिया आहे, इहे मुल्क हाणे पंहिंजूं डिग्रियूं जेके आहिनि उहे 18 इयर्स ते खणी विया आहिनि। जीअं O लेवल थींदो आहे, A लेवल थींदो आहे, उन खां पोइ जेके दुनिया में ग्रेजुएशन जेका आहे उहा 16 इयर्स खां मथे थींदी आहे। हाणे 18 इयर्स जी बेसिक रिक्वायरमेंट इहा आहे कि ॿारनि खे अगरि 18 इयर्स जी एजुकेशन आहे त उहो आसानी सां अॻिते हलिया था वञनि। घटि में घटि मास्टर्स डिग्री जेका उहा बि फर्स्ट क्लास या कुझु लाज़मी कोन्हे, यूनिवर्सिटी में 3rd डिवीज़न न हुजे, बाक़ी 2nd डिवीज़न बि को एॾो ए बि कोन्हे। मूं इलाही ॿार पंहिंजा जेके आहिनि, जेके 2nd डिवीज़न जा ॿार हूंदा हुआ या B ग्रेड जा हूंदा हुआ या C ग्रेड जा, उन्हनि खे बि महिनत कराए अॼु इंटरनेशनल यूनिवर्सिटी में वेठा आहिनि। त बुनियादी रिक्वायरमेंट उन्हनि खे हिकिड़े त स्किल्स जेके लैंग्वेज स्किल्स जेके इम्पोर्टेंट आहिनि उहे अचणु खपनि। ॿी उन्हनि वटि बेसिक रिक्वायरमेंट के मास्टर्स जी डिग्री हुजे। तमामु इम्तिहाई ॻाल्हि त हाणे मुंहिंजो रिसेंट तजुर्बो थियो, मुंहिंजी फैमिली जा ॿार बि उते पहुता आहिनि। अमेरिका जहिड़े मुल्क में MPhil ऐं PhD जी का फीस कान हूंदी आहे, मुफ़्त एजुकेशन आहे, ऐं उन सां गॾु स्कॉलरशिप मिलंदी आहे, उहो बि डॉलर्स में, यानी मिसाल 1000 1200 अगरि ॿार खे मिलनि पिया त असांजे हिसाब में 3-3.5 लख उनखे मंथली जेको उन खां ख़र्चो मिले पियो, उनजी फीस माफ़ थी वेंदी आहे, उनखे सुठी लाइफ स्टाइल मिलंदो, अकोमोडेशन उनखे 2-3 कलाक कम जा मिलंदा आहिनि। यानी उते ॿारनि खे तजुर्बो ॾींदा आहिनि त विदिन द यूनिवर्सिटी उहो भले कैफ़े में कमु कनि, लेबोरेटरी में कनि या टीचिंग असिस्टेंट कमु कनि, उन्हनि खे पैसा मिलंदा आहिनि। त यकीननि ॿारनि खे थोरी इहा सपोर्ट खपे त तव्हां जेको बेसिक एजुकेशन जेका आहे उन में इम्पोर्टेंट आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जीअं तव्हांखे पाण बि ख़बर आहे, तव्हां माशाल्लाह हाईली एजुकेटेड आहियो, टोफिल आहे, आइल्स आहे या ड्यूलिंगो आहे, इहे 3 जेके आहिनि। ज़्यादातर टोफिल ऐं आइल्स जेके उहे अमेरिका में क़बूल आहिनि। ड्यूलिंगो जेको हिकिड़ो 3 प्रोग्राम आयो, कंपेरेटिवली थोरो चीप हूंदो आहे। त इहे बेसिक ॿारनि खे चङी तरह, हाणे त गूगल जा ॿार आहिनि, तव्हां गूगल ते रिक्वायरमेंट टच करियो, सभु शयूं साम्हूं अची थियूं वञनि। कोर्सिस तमामु अवेलेबल आहिनि। असांजा कुझु दोस्त जेके उहे इंटरनेशनल वेठा आहिनि उहे मदद कनि पिया त ॿारनि खे सिखिजे। त बुनियादी शइ इहा आहे कि अपॉर्चुनिटीज़ मौजूदु आहिनि।
असांखे पंहिंजे सिस्टम खे थोरो इम्प्रूव फ्रॉम द स्कूल टू द यूनिवर्सिटी। मूंखे इतफ़ाक़ से 50 साल खां वधीक इन तजुर्बो आहे, स्कूल खां वठी यूनिवर्सिटी ताईं 30-35 साल मूं यूनिवर्सिटी में पढ़ायो ऐं वाइस चांसलर बि 4 साल हिकिड़ी वॾी यूनिवर्सिटी जो मूंखे इतफ़ाक़ मिलियो। ऐं इहो यकीनन दावा कंदुसि त ख़ासि तौर असांजे सिंध छो मुंहिंजो सॼे पाकिस्तान सां वास्तो आहे, सॼी दुनिया सां वास्तो आहे। यकीन करियो आउं तव्हांखे इहे गुड न्यूज़ थो ॿुधायां ऐं वॾे कंफर्म करियो कि सिंधी ॿार में पोटेंशियल टैलेंट मौजूदु आहे। पर्टिकुलरली असांखे सिंधी नियाणियूं जेके उन्हनि ते फ़ख़्रु आहे, जिते बि उन्हनि खे अपॉर्चुनिटी मिली, जंहिंजी गुड मिसाल तव्हां पाण वेठा आहियो, ईअं असां जिते बि कंहिंखे अपॉर्चुनिटी मिली उन पाण खे पंहिंजी मेरिट ते, पंहिंजी सलाहियतनि ते उन्हनि साबित कयो त असांखे अपॉर्चुनिटी मिले त असां साबित कंदासीं। उन्हनि खे थोरी गाइडेंस, फैमिली सपोर्ट, कम्यूनिटी सपोर्ट, उन लाइ बि आउं तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां त इहा सिंधी कम्यूनिटी आहे जा वेलकमिंग आहे। असां जिते बि वेंदा आहियूं, यकीन करियो उहो हिकिड़ो माण्हू वेठो हूंदो आहे, ऐं अहसान मंद जो नालो नथो खणणु चाहिए, असां जिते बि वेंदा आहियूं असांखे को न को सिंधी माण्हू इवन वाक़फ़ियत न बि हुजे त बि असांखे वाक़ुफ़ पाए मिलंदो आहे। इहा सिंधी कल्चर जी वॾी में वॾी सुञाणप आहे। इहा वॾी में हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे कि असां वटि पॉज़िटिव शयूं मौजूदु आहिनि। असां अमेरिका हलिया वञूं, असां UK हलिया वञूं, यकीन करियो असांखे होटल में रहणो कोन पवंदो आहे। असांखे का ओबर गाॾी को न को माण्हू वेलकम वेठो हूंदो आहे, उन्हनि खे कनेक्ट करिणो आहे। असांजा दोस्त वेठा आहिनि इंटरनेशनल, उन्हनि इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन ठाहियूं आहिनि सिंधी ॿारनि खे अॻिते अचे, उन्हनि खे जॉइन कनि। उस्तादनि जी ज़िमेदारी रिलेटेड जेके ॿियूं तंज़ीमूं आहिनि, नो डाउट उहो बि हिन ड्रेस में तमामु सुठो कॉन्ट्रीब्यूट कनि पियूं, बहितर कमु कनि पियूं। पोइ कीअं ॾिसो पिया, छाकाणि त असां जॾहिं ॿियनि मुल्कनि जी भेट कयूं था पंहिंजे मुल्क सां, त नज़र अचे थो त किथे न किथे पोइ उहो ॿारनि जे अंदरि ख़ौफ़ चइजे, बुनियादी जेके जिन स्किल्स जो बि ज़िक्र कयो उन्हनि स्किल्स जो न हुअणु चइजे, या लेक ऑफ गाइडेंस, कॉन्फिडेंस जो मसलो, लेक ऑफ कॉन्फिडेंस, उन्हनि ते हू पाण कीअं कमु करे सघनि था, इन ते बि ज़रूरु थोरी। हाणे ॾिसो, इन में मिसाल तव्हांखे ॾींदुसि त हीअ सिंध आहे न, तव्हां हिन में मिर्ज़ा कलीच बेग जो नालो खणो, अॼु खां 200-300 साल अॻु जी ॻाल्हि थी थिए। तव्हां अलामा आई काज़ी जो ज़िक्र करियो, तव्हां नबी बख्श बलोच साहिब जो करियो, तव्हां उमर बिन दाऊद पोटो, केतिरा नाला तव्हांखे ॿुधाया। इहा आउं हिस्ट्री में ॿुधायां, हाणे रिसेंट अचींदासीं त बि असांखे हज़ारों नाला मिलंदा। यकीनन उहे माण्हू आउं इन लाइ पियो खणां त उन वक़्तु न हवाई जहाज़ मौजूदु हुआ, न इंटरनेट मौजूदु हुई, न सोशल नेटवर्किंग मौजूदु हुई, न असांजा माण्हू इन वॾी तादाद में हुआ। इवन त इहो भुटे साहिब जे वक़्त में अचे पासपोर्ट आम थियो आहे, न आम के माण्हू वटि पासपोर्ट बि मौजूदु कोन हूंदो। उन बावजूदि डॉक्टर नबी बख्श बलोच 1947 में कोलंबिया खां PhD करे थो अचे, सोशल एंथ्रोपोलॉजी, लिंग्विस्टिक, ऐं उन जो हिकिड़ो माहिर जेको माण्हू थी थो अचे। कोलंबिया हिकिड़ी वॾी यूनिवर्सिटी आहे। बिल्कुलु 1947 में तव्हां वञी ॾिसो, इन खां अॻिते हलो त अलामा आई काज़ी जेको 100 साल अॻु जी ॻाल्हि आहे, इहा तक़रीबन फर्स्ट वर्ल्ड वॉर खां पोइ तव्हां ॾिसो त अलामा आई काज़ी जेको आहे उहो UK में जेका लंडन यूनिवर्सिटी में पढ़े बि पियो, पढ़ाए बि पियो। उते ओरिएंटल इंस्टीट्यूशन्स जेके आहिनि उन में सिंधी इंट्रोड्यूस थिए पई, उते सिंधी पढ़ाई वञे पई। लंडन यूनिवर्सिटी में अॼु बि उहे शोभा मौजूदु आहिनि जंहिंमें पर्शियन आहे, अरबिक आहे या सिंधी आहे। इहे काज़ी साहिबु उन वक़्तु इंट्रोड्यूस कया। हाणे मुंहिंजो सुवालु इहो थो छॾियां त जॾहिं अॼु खां 100 साल अॻु इहे माण्हू, चाहे उहो इंग्लिश हुजे, पर्शियन हुजे, अरबिक हुजे, सिंधी हुजे, 5 ज़बाननि जा जेके उहो, असां त उन्हनि जे साम्हूं कुझु बि कोन्हे। एक्सपर्ट्स आहिनि उहे, उन लिंग्विस्टिक जा एक्सपर्ट्स इहे माण्हू आहिनि। असां वटि तमामु सुठियूं एग्ज़ाम्पल अॼु बि मौजूदु आहिनि। उहे माण्हू लिखनि पिया, पढ़नि पिया, उन्हनि पंहिंजूं ऑटोग्राफियूं, पंहिंजूं बायोग्राफियूं लिखियूं आहिनि। उन्हनि खे, असांजे ॿारनि खे उन्हनि खां सिखणु खपे। उस्ताद जो वॾे में वॾो जेको बुनियादी मसइलो आहे कि स्कूल खां यूनिवर्सिटी वटि असां वटि जेका वॾे में वॾी ख़ामी आहे कि सिलेक्शन ऑफ टीचर कीअं थींदी आहे। उन में अगरि मेरिट न हूंदी त यकीनन अॼु असांजा स्कूल बि तबाह आहिनि, असांजा कॉलेज बि तबाह आहिनि, असांजी यूनिवर्सिटी बि तबाह। हा, उस्ताद जो वॾो आहे। असां अॼु अगरि वेठा आहियूं त हिकिड़ो उस्ताद आहे। असांजे माइट एॾा पढ़ियल लिखियल कोन हुआ, अॼु लकली उन्हनि जा माइट बि पढ़ियल लिखियल आहिनि। इन्हनि जिन जा मूं नाला खया आहिनि, इन्हनि जे वालिद साहिबु एॾो तव्हांखे क़ाबिल कोन मिलंदो, या वालदा बि स्कूल पढ़ियल कान हूंदी। मुंहिंजी पंहिंजी वालदा या वालिद साहिबु हाईली क्वालिफाइड कोन हुआ, मुंहिंजी अम्मा त कॾहिं स्कूल बि कान वई। लेकिन उन जे बावजूदि पर्सनैलिटी तव्हांजो इम्पोर्टेंट क्वेश्चन जेको आहे, ॿारनि में कोताहियूं कयूं। असांखे पंहिंजा पड़ोसी मुल्क यानी बांग्लादेश खे तव्हां ॾिसो या श्रीलंका खे ॾिसो,
इहे त डेवलप्ड मुल्क कोन्हे न, असांखा अंडर डेवलप हुआ कंहिं वक़्त में, त असांखां बि पोइ थियो। इवन इन अफगानिस्तान, हा, अफगानिस्तान जा ॿार हाणे वञनि पिया दुनिया में। ऐं हिन ओहायो यूनिवर्सिटी में ऐं यकीन करियो अफगानी छोकिरनि जी प्रेज़ेंटेशन मां तव्हांखे ॿुधाए सघां थो छा उन्हनि जा स्किल हुआ। जेकी क़ाबिल यूनिवर्सिटी आहे उहा तमामु हिकिड़ी बहितरीनु यूनिवर्सिटी हुई। हाणे कहिड़ी हालत में उहा अलॻि सुवाल आहे। असां वटि बि इंस्टीट्यूशन जेके उहे मौजूदु हुआ अॼु उन अंदाज़ में कोन्हनि। पॉलिटिकल रीज़न थी सघनि था, सोशल आहिनि, साइकोलॉजिकल आहिनि। ॿी वॾे में वॾी जेका पॉज़िटिव शइ असां वटि आहे उहा नौजवाननि जी तादाद आहे। अॼु बि सिंध इन नाले सां तक़रीबन आमदनशुमारी जेका आहे उन ते असां सभिनी खे ऑब्जेक्शन आहिनि, लेकिन अॼु बि सिंधी नौजवान जी हिकिड़ी वॾी तादाद मौजूदु आहे। असां वटि यंग पीपल जंहिंखे चइजे न, इहा स्ट्रेंथ आहे, इहा पोटेंशियल आहे। अॼु दुनिया जेका उहा ओल्ड आहे। तव्हां 60% 70% पॉपुलेशन 50-60% आहे। तव्हां USA, UK, फ्रांस, यूरोप जेके मुल्क जो नालो खणो त उते तव्हांखे पोड़ा वधीक मिलंदा। असां वटि अॼु बि ॿार ऐं यकीन, हा, ऐं ॿिए वॾी में वॾी तादाद जेका असांजी हाणे वञे पई, जेका हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे, छोकी मुंहिंजो ईमान आहे कि जेसिताईं औरत तब्दील न थींदी सोसाइटी तब्दील न थींदी। इन लाइ औरत यानी असांजी नियाणियूं जेके आहिनि उन्हनि खे असांखे कॉन्फिडेंस बि ॾियणो आहे, उन्हनि खे असांखे तालीम बि ॾियणी आहे। त इहो ॿई गॾु हलनि। यकीनन मेल जेको आहे उहो बि एॾो ज़िम्मेदार आहे, लेकिन मेल सां गॾु असांखे हाणे पंहिंजी फीमेल खे तवजो ॾियणी आहे। असां वटि वॾे में वॾी जेका माउ पढ़ियल लिखियल हूंदी त औलाद वधीक कॉन्फिडेंस। तव्हां जेको सुवालु जेको उन कि किथे न किथे का शॉर्ट कमिंग्स त आहे न। सही, उहा पर्सनैलिटी डेवलपमेंट जो मामिलो आहे। असां वटि इहे हाणे त स्पेशलाइज़ेशन आहे। दुनिया में ॿार खे शख़्सियत कीअं डेवलप थिए, उनखे कीअं अपॉर्चुनिटी हुजे, उहो पुराणो ज़मानो जेको उहो कोन्हे। असां त वन स्कूल वन टीचर वन स्कूल जा पढ़ियल आहियूं। यकीन करे मुंहिंजी क्लास 1 खां वठी 5वीं क्लास ताईं हिकिड़ो उस्तादु, तव्हां इजाज़त ॾियो, साईं अब्दुल गफ़ूर मेमन साहब मुंहिंजो उस्तादु हो। उहो उन उस्ताद जी वजह सां अॼु आऊं तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। प्राइमरी स्कूल टीचर जेको पाण मैट्रिक पास हो, लेकिन हुनजो कमिटमेंट, हुनजो डेडिकेशन, हुनजी सचाई जेका आहे इहा इंपॉर्टेंट आहे कि उहो उस्तादु सचो केतिरो आहे। ऐं शागिर्दनि खां बहितरीनु को जज कोन हूंदो आहे। हाणे उहो उस्ताद खां वठी वाइस चांसलर जेके उन्हनि खे बहितरीनु कंहिं सबब जे करे उहो शागिर्द न ॻाल्हाइनि त ॿी ॻाल्हि आहे। मूं 4 साल इहा कोशिशि कई ऐं तव्हांजे साम्हूं अलाह जो शुक्र आहे हज़ारनि जी तादाद में मुंहिंजा शागिर्द जेके आहिनि सिंधी यूनिवर्सिटी जा, उहे चाइना में वेठा आहिनि, इवन यूरोप में वेठा आहिनि, ऑस्ट्रेलिया में वेठा आहिनि। मुंहिंजा उस्ताद जेके आहिनि, इवन आउं तव्हांखे ॿुधाईंदो अलाह असां वटि सुठा उस्ताद बि आहिनि। उन्हनि खे बि अॻिते वठी हाणे सुठो उस्ताद जेको उहो ख़ामोश उस्ताद आहे। जेके सुठो उस्ताद कोन्हे उहो आई सॉरी पॉलिटिक्स में तव्हां जेके ॾिसो ऐं उहे पॉलिटिक्स करण वारा माण्हू जेके उस्ताद जेके रिसर्चर जेको हूंदो आहे उहे पॉलिटिक्स में एॾा इन्वॉल्व तव्हांखे कोन मिलंदा। उहे मुख़्तलिफ़ नालनि ते सियासत करे पंहिंजो फ़ाइदो वठंदा आहिनि, प्रमोशन बि वठी वेंदा आहिनि, डायरेक्टर बि थी वेंदा आहिनि, लीडर बि थी वेंदा आहिनि, लेकिन पंहिंजी क्लास कोन वठंदा आहिनि। मुंहिंजो वॾे में वॾो इख़्तिलाफ़ इहो हूंदो कि जेके उस्ताद क्लास कोन वठंदा हुआ उन्हनि खे आउं ज़बरदस्ती, छो कि क्लास अगरि उस्ताद नथो वठे त यकीन उन जी अनएथिकल बिहेवियर। मुंहिंजे लिहाज़ सां वॾे में वॾो जेको तव्हांजी ड्यूटी आहे, चाहे उहो स्कूल टीचर खां वठी यूनिवर्सिटी ताईं, उन जो असां वटि सिस्टम मौजूदु कोन्हे। ख़ासि तौर जीअं मथे था अचूं, हाणे बायोमेट्रिक्स सिस्टम तव्हां कॉलेज में ॾिसो न, उस्तादनि लाइ बायोमेट्रिक्स मौजूदु आहे। अॼु जी तव्हां मूंखे हिकिड़े उस्ताद पंहिंजे क्लास में उस्ताद बीठो, शागिर्द कोन पहुता। कॉलेज में शागिर्द, इवन यूनिवर्सिटीज़ में असां बायोमेट्रिक्स इस्तेमालु कयो, पंहिंजो LMS ठाहियो। अॼु यूनिवर्सिटी में अटेंडेंस जो को सिस्टम कोन्हे, कॉलेज में को अटेंडेंस जो सिस्टम कोन्हे, स्कूलनि में अलबत्ता हाज़िरी सिस्टम मौजूदु आहे। लेकिन कॉलेज में शागिर्द अचे थो नथो अचे, उनजी का अटेंडेंस जी का वैल्यू कान्हे। कहिड़ी रीति बहितर थी सघनि था? ज़ाहिरा अमी ॾिसो बि था समूरी सूरत-हाल खे, ऐं सजेशंस ॾींदा बि रहो था, रिकमेंडेशन ईंदियूं रहनि थियूं। कीअं बहितर करे सघिजे थो? ॾिसो असां वटि सिस्टम मौजूदु आहिनि। अॼु बि असां वटि सिस्टम उन्हनि जेके बि असां वटि नाला नथो खणा, थोरो कमर्शलाइज़ेशन थी वञे, असां वटि बेस्ट यूनिवर्सिटीज़ बि मौजूदु आहिनि, असां वटि बेस्ट स्कूल बि मौजूदु आहिनि। उहे सिस्टम कीअं पिया हलाइनि, उते जा ॿार कीअं पिया निकिरनि। हाणे मुख़्तलिफ़ माण्हू, हाणे त एजुकेशन असां वटि कमर्शलाइज़ेशन थी वई। एजुकेशन जे नाले में हाणे ॾिसो न त एजुकेशन जे नाले में जेके सेठ असां वटि वॾा वेठा वेठा आहिनि, हिननि यूनिवर्सिटी ठाहियूं। हाणे त यूनिवर्सिटी जेका उहा हिकिड़ी कैपिटलिज़म जो हिसो थी वई, पैसे कमाइण जी मशीन थी वई। उहो लाहौर खां वठी तव्हां कराची ताईं अचो, यूनिवर्सिटी बिलियनियर्स ऐं मिलियनियर थी आहे। सिस्टम्स मौजूदु आहिनि, असांखे उन्हनि खां सबक़ु सिखणु खपे। वॾी में वॾी इंपॉर्टेंट ॻाल्हि जेका उहा सिलेक्शन ऑफ द टीचर, देन एडमिनिस्ट्रेशन, रूल ऑफ लॉ हुजे, ऐं उन में यकीनन जेका अकाउंटेबिलिटी आहे उन में साल जो बाक़ाइदे असां वटि को तज़ियो, को एनालिसिस। आगा खान यूनिवर्सिटी में आउं मिसाल ॾियां, ईअं थींदो आहे कि ॿारनि खां पुछंदा आहिनि त बाबा उस्ताद पढ़ायो छा आहे तव्हांखे। असां इहा कोशिशि कई
लेकिन असां इहो सिस्टम इन लाइ कि उस्ताद अगरि कोऑपरेट कंदा, छो कि ज़ाहिर ॻाल्हि आहे उस्ताद क्लास में जेको वञे थो हर वक़्तु वाइस चांसलर या HOD हुन सां गॾु त कोन हूंदो। हाणे उन क्लास में परफॉर्मेंस स्टूडेंट ॿुधाए सघनि था, बिल्कुलु उन्हनि खां पुछो वञे त बाबा उस्ताद पढ़ाए तव्हांखे छा पियो। असां वटि ब्लैकमेलिंग सिस्टम थी आहे, सेमेस्टर तमामु सुठो सिस्टम हो, हिन वक़्तु वर्स सिस्टम आहे। उस्ताद जे हथ में जंहिंखे चाहे फेल करे चाहे जंहिंखे पास करे, नतीजे में तव्हां हरासमेंट जा केस हुजनि, ब्लैकमेलिंग जा केस हुजनि, इवन रिश्वत जा केस, आई पर्सनली नो दैट कि A ग्रेड कंहिंजो ईंदो, पंहिंजा मिट माइट हुजनि, नेपोटिज़म हुजनि। असांजे माशरे में इहे सभु ख़ामियूं मौजूदु आहिनि ऐं उन जो नाजाइज़ फ़ाइदो वरितो वेंदो आहे या उन जो बिल्कुलु हिकिड़ो मिसयूज़ कयो वेंदो आहे। उन खे असांजा एडमिनिस्ट्रेटर, चाहे उहे मिनिस्टर हुजनि, चाहे डायरेक्टर हुजनि, चाहे वाइस चांसलर हुजनि, इवन चाहे HODs हुजनि, उहे अगरि चाहिनि त कंट्रोल करे सघनि था। कॉपी चेक थिए थी कान थी थिए, मूं इहो सिस्टम पंहिंजो कयो। हाणे उस्ताद कॉपी ते नंबर लिखी छॾे थो, कंहिंखे मजाल कान्हे शागिर्दनि खे इहो हक़ु कोन्हे कि उनखे कॉपी त ॾेखारियो बाबा हुन सही कयो ग़लति कयो। अगरि उस्ताद खां वञी कॉपी घुरंदो त उस्ताद नाराज़ थी पवंदो, तूं पाण खे सम्झी छा थो। इन खे सिस्टम में वठी अचो। अॼुकल्ह सुठो मौक़ो आहे, यकीननि पाण खे ॿुधनि पिया जेके मिनिस्टर्स या जेके बि पॉलिसी मेकर्स आहिनि, उन्हनि खे कयो वञे कि उस्ताद जेको उहो रिस्पॉन्सिबल हुजे। यकीन करियो बहितरीन उस्ताद जेको बहितरीन शागिर्द पैदा कंदो, बहितरीन उस्ताद, बहितरीन ऐं उन शागिर्द में पैदा माइटनि खे बि करे पेरेंट्स जो हिकिड़ो इम्पोर्टेंट रोल आहे। उन्हनि खे पंहिंजी यूनिवर्सिटीज़ में वञणु खपे, स्कूलनि में वञणु खपे, रुगो ॿारनि खे इंस्टीट्यूशन जे हवाले करे भुलिजी न वञनि, पुछनि त वञी बाबा असांजी परफॉर्मेंस छा आहे, या उस्ताद जेके उन्हनि खे कनेक्ट कयो वञे। जेके हाणे तव्हांखे आउं मिसाल ॾियां, गिलगित हुंज़ा जेके जिते अॼु खां 40 साल अॻु 100% इलिटरेसी हुई, अॼु हुंज़ा में 100% लिटरेसी आहे। अॼु उते जा गिलगित जा ॿार तव्हां हिते बि तव्हांखे मिलंदा, उन्हनि जी परफॉर्मेंस आहे। बहितरीन उस्ताद, बहितरीन स्कूल, बहितरीन माइट, इहे बहितरीन जेको जनरेशन पैदा कंदा। बहितरीन उस्ताद, बहितरीन स्कूल ऐं बहितरीन माइट हिकु सुठो जनरेशन पैदा कंदा ऐं उनजा ज़ाहिर आहे हिकु सेहतमंद माशरो, हिकु सेहतमंद सोसाइटी जोड़ण में ही सभु उन में कॉन्ट्रीब्यूट कंदा। थैंक यू सो मच सर, तव्हां टाइम कढियो आहे। इंतिहाई नाज़रीन अहम गुफ़्तगू हुई। हिकिड़ी शइ जेका मां इन गुफ़्तगू मां ई वरिती, उन सां ई प्रोग्राम खे ख़तमु कंदसि, एंड कंदसि त व्हेन देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। जेका ॻाल्हि थी त अॼु खां 100 साल अॻु बि जॾहिं हिन क़िस्म जी जंहिं जदीद टेक्नोलॉजी मां असीं सभु फ़ाइदो वठूं था, असांजे हिकु क्लिक जे फ़ासिले ते उहे सभु शयूं असां वटि मौजूदु आहिनि। जेकॾहिं असीं उन्हनि मां फ़ाइदो नथा वठूं त हीअ रुगो असांजी पंहिंजी कोताही उनखे चई सघिजे थो त उन शयुनि खे हर शइ मौजूदु आहे, टेक्नोलॉजी मौजूदु आहे, एक्सपर्ट्स मौजूदु आहिनि, गाइडेंस मौजूदु आहे। ज़रूरत आहे एफर्ट्स वठण जी, एफर्ट्स लीड टू सक्सेस। इन सां प्रोग्राम ख़तमु कंदसि नाज़रीन, ऐं ज़रूरु पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। ऐं मां उमेदु कयां थी त इन सेगमेंट मां ज़रूरु अव्हांखे ॼाण मिली हूंदी। उहे सुवाल जेके मुंहिंजे बि ज़हन में हुआ, मुंहिंजे बि ज़हन में ज़रूरु हूंदा, उनजा जवाब बि अव्हांखे मिलिया हूंदा। तव्हांजे फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात कंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।